जिला रिपोर्टर जाम शोर मोहम्मद सफ़र से मानी पूरे मुल्क जी कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी नगरी सेमर शरीफ में योम आशूरा के हवाले से आज़ादारी ॾह मुहर्रम हराम के दिहाड़े ते करबला के शहीदन के भेटा ॾियण से लाइ क़दीमी हुसैनी इमाम बारगाह खां लखियारी सादातन की सरबराही में बिन ताज़ियतन जो मातमी जुलूस बरामद। मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रूटन तां गुज़रंदे करबला से साबित अली शाह के पिण ते नहर थियो। मातमी जुलूस के रूटन ते मोमनन पारां जगह जगह ते थधे ऐं मिठे पानी जूं सबीलूं क़ाइम करे न्याज़ लंगर तक़सीम कियो वियो। मातमी जुलूस ऐं अज़ादारनि पारां सीना ज़नी ज़ंजीर ज़नी ऐं चाकुन सां मातम कियो। मातम में या हुसैन सलाम जूं सदाऊं बुलंद। मुहर्रम हराम के पूरे 10 ॾींहनि में निकिरंदड़ मातमी जुलूसनि खां अॻु म्यूनसिपल कमेटी सेमण के चेयरमैन सैयद शहजाद हैदर शाह पारां सफ़ाई सुथराई जा बेहतरीन इंतजाम किया विया। साईं जिन पाण पूरे 10 ॾींहनि में निकिरंदड़ मातमी जुलूसनि खां अॻु रूटनि जा दौरा पिण कया ऐं म्यूनसिपल अमले खे सफ़ाई सुथराई लाइ सख़्त हिदायतूं कंदा रहिया। आज़ादारनि पारां चेयरमैन म्यूनसिपल कमेटी की सफ़ाई बाबत ऐं ॿियनि इंतजामनि बाबत वाखाण भी कई। मातमी जुलूस दौरान सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस के डायरेक्टर डॉक्टर मोइनुद्दीन सिद्दीकी पारां सेहत जूं सहूलतूं मुहैया कयूं वेयूं। 2 एम्बुलेंस हर वक्त मातमी जुलूसनि सां गॾु हुयूं, जंहिंमें डॉक्टर सेहत जो अमलो मौजूद हो जेको हर वक्त ज़ख़्मी अज़ादारनि के मलम पट्टी कंदो रहियो।